सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर हज़रत सच्चे सरमस्त जे 202 उर्स मुबारक जी तक़रीबुनि जो इफ़्तिताह सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह दरगाह ते चादर चाढ़े कयो। उन मौक़े ते औक़ाफ़ खाते जो सूबाई वज़ीर पीर सैयद अहमद रज़ा शाह, दरगाह जो सजादा नशीन ख्वाजा अब्दुल ख़ालिक़ फारूकी, MNA नफ़ीसा शाह, नवाब अली वसाण ऐं ॿिया साणस गॾु हुआ। उन मौक़े ते मुनक़िद कयल इफ़्तिताही तक़रीब दौरान बहितरीन मक़ाले जो एवार्ड राज़ अली फुलपोटो, बहितरीन सूफ़ी रागी फ़कीर अली बख्श शेख, शरीफ अब्बासी समेत सांगड़ फ़कीर हशमत शंबाणी, नदीम पठाण, मल्हा मोहम्मद सिद्दीक़ बुर्दी, मुनवर महेसर ऐं ॿियनि खे सचल एवार्ड सां नवाज़ियो वियो। जॾहिं त सचल यादगार कमेटी पारां शाया थियल सरमस्त नंबर 42 ऐं सोवेनियर नंबर 32 ऐं इतलात खाते पारां सचल सोतो सच जो जी महूरत कई वई। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात ऐं ॿोॾि सबबि सूबे जा माण्हू परेशान थिया। 78 लख ख़ानदाननि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत 2000 रुपया ॾेई रहिया आहियूं, जंहिंमें 80% फैमिलीज़ खे रक़म मिली चुकी आहे। बरसात सबबि फसलनि जे नुक़सान लाइ आबादकारनि, हारियुनि ऐं किसाननि खे कणक जी सीड जे सिलसिले में 5000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां ॾेई रहिया आहियूं। सिंध हुकूमत पारां रमज़ान में अवाम खे रिलीफ फ़राहम करण जे सिलसिले में बचत बाज़ार लॻाए विया आहिनि।